ऋतिक कुमार खे साथियों रात जो हिकु थिए थो पियो ऐं एहतिजाजी जेको धरणो आहे उहो अञा ताईं जारी और सारी आहे। ऋतिक कुमार जी बाज़ियाबी लाइ एसएसपी घोटकी जी ऑफिस जे अॻियां साहिब नीनू भट्टी खे ऋतिक कुमार खे सिंध हुकूमत मथा सिंध हुकूमत मथा ऋतिक कुमार खे ऋतिक कुमार खे घोटकी पुलिस जे ऑफिसरनि मथा घोटकी पुलिस जे ऑफिसरनि मथा ऋतिक कुमार खे साहिब नीनू भट्टी खे थोड़ो वती दियो बा ऋतिक कुमार खे साहिब नीनू भट्टी खे लगारी मगवी खे अदा नसरुल्ला हिन महिल रात जो हिकु थिए पियो माण्हू जेके आहिनि उहे गरम बिस्तरनि में जेको आहे पंहिंजी हिकिड़ी सुठी ऐं पुरसकून निंड पिया कनि। तव्हां हिन महिल जेको आहे एसएसपी घोटकी जी ऑफिस जे अॻियां मौजूदु आहियो गुज़िरियल 13 कलाकनि खां वठी करे छा चवणु आहे अदा? बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरों त हिननि दोस्तनि खे जस हुजे सलाम हुजे जेको हिन वक़्तु राति जो 1 बजे ऋतिक कुमार जी बाज़ियाबी लाइ मूंसां गॾु वेठा आहिनि। ॿी ॻाल्हि इहा जो हिन बदमनी जे माहौल में जिते असांजा 50 माण्हू 50 बचड़ा अगवा थियल हुजनि, बाज़मीर माण्हू घटि में घटि गरम बिस्तरे ते त कोन सुम्हंदो। बाज़मीर माण्हू यकीनन मज़ाहिमत कंदो, आसानियूं पैदा करण जी कोशिश कंदो, मगवेन खे बाज़ियाब कराइण जी कोशिश कंदो, बचड़नि जूं जेके झोलियूं आर्टिफिशियल तौर ख़ाली करायूं पियूं आहिनि उन्हनि खे भरजण जी कोशिश कंदो। का परवाह न आहे। जेकॾहिं घोटकी ज़िले जी अवाम जेका 18 लख आबादी आहे, जेकॾहिं उहो असांजो साथ कोन था ॾियनि, का ॻाल्हि कोन्हे, को मसइलो कोन्हे। असीं दोस्त वेठा आहियूं, तव्हां वेठा आहियो। जेसि ताईं रसी में साह आहे ही एहतिजाजी धरणो जारी रहंदो। उहो सभिनी खे ख़बर आहे ही एहतिजाजी धरणो लाज़िमन जारी रहंदो ऋतिक कुमार जी बाज़ियाबी ताईं, साहिब नीनू भट्टी जी बाज़ियाबी ताईं, लगारी मगवी जे बाज़ियाबी ताईं, 50 खां वधीक जेके अगवा थियल आहिनि उन्हनि जी बाज़ियाबी ताईं ही एहतिजाज जारी रहंदो। ही सर्दी छा कंदी, ही गर्मियूं छा कंदियूं, ही तकलीफ़ूं छा कंदियूं, ही उजगा छा कंदा जॾहिं अमड़नि जूं झोलियूं हथ सां ख़ाली करायूं वियूं हुजनि। सिंध हुकूमत तरफ़ां, पुलिस ऑफिसरनि तरफ़ां, मुल्क जे मालिकनि तरफ़ां, रियासत जे ठेकेदारनि तरफ़ां। बहरहाल बाज़मीर माण्हू खे निंड न ईंदी आहे। उहे बि जेकॾहिं गरम बिस्तरे ते बि पियल जेके बाज़मीर आहिनि, अॼु उन्हनि खे जेके भले पियल आहिनि, अॼु उन्हनि खे बिस्तरो खाए थो पियो। हिननि जूं अमड़ियुनि जी जो कहिड़ो हाल हूंदो, हिननि जे अमड़ियुनि जो हिन सां कहिड़ो हशर हूंदो, हिन ऋतिक कुमार जहिड़नि सां, ऋतिक कुमार सां हिन वक़्तु कहिड़ो हशर हूंदो। छा असां औलाद वारा न आहियूं? छा असां भाइरनि वारा न आहियूं? छा ही सभु असांजा भाइर न आहिनि? बहरहाल मरण घड़ी ताईं ही एहतियात जारी रहंदो। ही दोस्त जेके वक़्तन फवक़्तन अचनि था पिया न, हिम्मत वधी वञे थी। मायूसी कॾहिं न थींदी, मायूसी कॾहिं न थींदी। ऋतिक कुमार खे मां हिते वठंदमि इंशाअल्लाह। मां साहिब नीनू भट्टी खे हिते वठंदमि। बाज़ियाब करायो ऋतिक कुमार खे, ऋतिक कुमार खे। तव्हां सभु गवाह रहिजो। ही मुंहिंजो लाइव ॾिसण वारा, असांजी लाइव ॾिसण वारा गवाह रहिजो। ऋतिक कुमार खे हिते वठंदमि, साहिब नीनू खे हिते वठंदमि, हिते ई वठंदमि। एसएसपी घोटकी जी ऑफिस आॾो हिते वठंदमि। मां पुरउमीद आहियां, असां पुरउमीद आहियूं, असीं बाहिम्मत आहियूं, असीं बुज़दिल न आहियूं। का ॻाल्हि कोन्हे, अकेला आहियूं, चंद आहियूं, ज़िंदा आहियूं, बाज़मीर आहियूं। जिए सिंध, जिए लतीफ़, सदा जिए वसे सिंध। अदा ॿियो ॻाल्हाईंदो कोई? बाज़ियाब करायो ऋतिक कुमार खे, ऋतिक कुमार खे बाज़ियाब करायो, ऋतिक कुमार खे बाज़ियाब करायो, ऋतिक कुमार खे बाज़ियाब करायो।
बाज़ियाब करायो जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जैसी रात नारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जैसी अगवाकारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी बंद क्यों हाँ बंद कयो